नाज़रीन, मंछर ढंढ के कट ॾियण बावजूद भानसेदाबाद शहर जे ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे एसएस न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद अली मेमण। जी मोहम्मद अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़िले इंतिज़ामिया पारां भान शहर लाइ अलर्ट जारी करे छॾियो आहे। भानसेदाबाद शहर जे जेके भान टल्टी ऐं बंभा वारनि खे इतलाह ॾिनो वियो आहे त भानसेदाबाद शहर खे ख़तरो आहे सिम नाले खां। जॾहिं त सिम नाले जो असां अॼु वरी विज़िट करणु वियासीं त भानसेदाबाद सिम नालो बि मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां जेको आहे सो लूड़ियूं लॻल आहिनि जंहिंखे, ऐं भानसेदाबाद सिम नालो बि ख़तमु आहे। हुतां जे शहरनि पारां जेको आहे सो वॾी तादाद में ख़ौफ़ खां पोइ शहरी पारां सिम नाले ते पुॼी विया आहिनि। सिम नाले ते जेको आहे सो मरमती काम जेको दावाऊं पई थियनि ज़िले इंतिज़ामिया जूं त सिम नाले ते कमु पियो हले, पर ज़िले इंतिज़ामिया पारां सिम नाले ते को बि कमु न पियो हले। हितां जा जेके शहरी आहिनि उहे कोडियुनि ज़रिए जेको आहे सिम नाले जा जेके घारा आहिनि उहे बंदि करे रहिया आहिनि। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त भानसेदाबाद जेको शहर खे अलर्ट जारी कयो आहे शहरनि पारां जेको आहे सो जीअं मेड़ शहर बचायो वियो, त जीअं भानसेदाबाद शहर खे बि शहरी पारां मेड़ वांगुरु जेको आहे सो बचाइनि, जीअं भानसेदाबाद शहर खे जेको आहे रिंग बंदि ॾियनि ऐं अची सिम नाले ते जेको आहे मरमती कमु कराइनि। जी मोहम्मद अली, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हां जी महिरबानी।